मलीर जे मेमण ॻोठ उस्मानिया मस्जिद लॻ हथियारबंद नौजवान गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जंहिं बाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। शुरूआती इतला मूजिबि नौजवान जी सुञाणप गफ़ूर बस्ती वासी 18 वरियनि जे मोहम्मद आमिर वल्दियत अब्दुल हमीद मल्हा तौरु कई वई आहे। वारसन मूजिबि नौजवान रोज़े खां पोइ बर्फ़ वठी घर अची रहियो हो। खेसि क़तल कयो वियो आहे। उन सिलसिले में SHO मेमण ॻोठ ॿुधायो त मोटरसाइकिल सवार हथियारबंद नौजवान खे गोलियूं हणी क़तल करे फ़रार थी विया आहिनि। नौजवान जे खीसे में मोबाइल ऐं रक़म मौजूदु आहे। इब्तिदाई जांच मूजिबि नौजवान खे मथे में गोलियूं लॻल आहिनि। वाक़े वारे हंधि तां 9mm बोर जो हिकु खोर बरामद कयो वियो आहे। वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो सबबु थी लॻे थो। वधीक जांच कई पई वञे।